सिंध में जेको अदबी मंज़रनामो आहे उन में कुछ ॻाल्हियूं मायूस कोन आहे। मायूस कुन इन हवाले सां त असां वटि जेको अदीबनि कमु कयो आहे, खोड़ सारा अदीब आहिनि जिन जो तमामु अहम कमु आहे ऐं तमामु वॾो कमु आहे, वॾा नाला आहिनि जिन जो वॾो कमु आहे। पर हींअर असां ॾिसूं त उन्हनि खे असां यादि तमामु घटि था कयूं। को फैमिली एफर्ट वठे कंहिंजी त उन ते प्रोग्राम थिए थो, दोस्त उन जा कोशिश कनि था कंहिं अदीब जा त उन जो प्रोग्राम थिए थो। बाक़ी अदबी इदारा, सिंधी अदबी संगत या सकाफ़त खातो या ॿियूं तंज़ीमूं अदबी जेकी बि आहिनि, उहे उन्हनि अदीबनि जी सार नथियूं लहनि, उन्हनि जे कम खे सेलिब्रेट नथियूं कनि, उन ते के प्रोग्राम नथा थियनि, उन्हनि जे कम ते वधीक रिसर्च ऐं डिबेट ऐं खोल उन जे कम जो नथो थिए। ईअं उहे शयूं वेसर जे वर चढ़ी थियूं वञनि, जेको ग़लति आहे। सुजाग ऐं ज़िंदा क़ौमूं पंहिंजे अदीबनि, फनकारनि, दानिश्वरनि ऐं इन्हनि सभिनी सुठनि माण्हुनि खे हमेशह यादि रखंदियूं आहिनि, उन्हनि जे कम खे ॻाईंदियूं रहंदियूं आहिनि। हाणे शेख अयाज़ त ठीकु आहे, वॾो नालो आहे, उन ते प्रोग्राम खणी कल्चर डिपार्टमेंट बि कराए थो, जेको उनखे करणु घुरिजे। पर वेझड़ में महीनो ॿ अॻु में अगस्त में इमदाद हुसैनी, जेको सिंध जो नामवर शाइर थी गुज़रियो आहे, उन जी वरसी हुई त कंहिं अदबी तंज़ीम उन ते को प्रोग्राम कोन कयो। इहा ॻाल्हि का ज़ाहिर आहे मायूस कोन ॻाल्हि। ताजल बेवस जी वरसीअ ते को प्रोग्राम नथो थिए, माणिक खे केरु यादि नथो रखे, वफ़ानाथन शाही गज़ल जो सुठो शाइर हो, उनखे केरु यादि नथो रखे। त इहा सॼी सूरत हाल अदबी मंज़रनामे में हिकिड़ी मायूस कोन ॻाल्हि। जमाल अबड़ो सिंधी शॉर्ट स्टोरीअ जो पायनियर आहे। उन ते बि 23 सालनि खां पोइ जॾहिं उन जे फैमिलीअ वारा, उन जो पुटु बदर अबड़ो साहब ज़ाती एफर्ट वठी को प्रोग्राम कराए थो त थिए थो प्रोग्राम, न त 23 सालनि ताईं कंहिंखे हू यादि बि न रहे। सो इन ते पाण ॻाल्हाईंदासीं, इन ते तमामु सोचो, इनखे कीअं बहितर कजे, माण्हुनि ते कीअं उन्हनि खे यादि कयो वञे, उन जे कम खे साराहियो वञे, उन जे कमनि मां नवां नवां लाड़ा कीअं खोलजनि। इहो अदबी इदारनि जो कमु आहे, अदबी तंज़ीमुनि जो कमु आहे, जेको उहे नथियूं कनि।